अस्सलाम वालेकुम ॿाहिरो जीअं त अॼु असां ज़मीर मुस्तरिक छा आहे इहो पढ़ंदासीं। इन खां पहिरीं असां जेको ज़मीर जा ॿिया क़िस्म ऐं नाउन जा ॿिया क़िस्म पढ़ी आयासीं, उनखे सम्झी आयासीं, उनखे मिसालनि सां, उनखे उनजी जुमलनि सां। त अॼु असां पढ़ंदासीं ज़मीर मुस्तरिक छा आहे। ज़मीर मुस्तरिक में मुस्तरिक लफ़्ज़ जी माना छा आहे। मुस्तरिक लफ़्ज़ जी माना आहे गॾियल या शरीक या बाएवार। यानी मुस्तरिक लफ़्ज़ जी माना आहे गॾियल या शरीक या बाएवार। यानी कंहिं बि शइ सां हिसेदार, यानी उन सां जेको मिल्कियत पती हुजे या उन सां को बाएवार हुजे, को उन सां मिलियल हुजे, उनखे चइबो आहे ज़मीर मुस्तरिक। हाणे असां उनजी जेका वस्फ़ पढ़ंदासीं, अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में फ़ाइल या मफ़ूल सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि, तंहिंखे ज़मीर मुस्तरिक चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में फ़ाइल ऐं मफ़ूल सां शरीक थी करे जुमिले खे ज़ोर वठाइनि, तंहिंखे ज़मीर मुस्तरिक चइबो आहे। यानी अहिड़ा जेके ज़मीर मुस्तरिक अहिड़ा हूंदा आहिनि जेके जुमिले में मिली करे पाण में ज़ोर वठाईंदा आहिनि। मिसाल ख़ुदि, पाण, पिंड, हू पाण, उन्हनि पाण वग़ैरह वग़ैरह जेके ॿिया बि अची वञनि था। हाणे असां जेके उनजा जुमिला ऐं मिसाल पढ़ंदासीं। हुन पाण जो फ़ाइदो हासिलु कयो। हुन पाण जो फ़ाइदो हासिलु कयो, यानी हिते पाण छा आहे, ज़मीर मुस्तरिक आहे। इहो ज़मीर मुस्तरिक आहे पाण। त हाणे तव्हां ख़ुदि जी इस्लाह करियो। हाणे ॿियो जुमिलो आहे, हुन में छा चए, तव्हां ख़ुदि जी इस्लाह करियो। हाणे हिते ख़ुदि छा आहे, इहो बि ज़मीर मुस्तरिक आहे। इहो ज़मीर मुस्तरिक आहे। असां पाण वञूं था, असां पाण वञूं था। यानी हिते असां पाण, पाण छा आहे, इहो बि ज़मीर मुस्तरिक आहे। ज़मीर मुस्तरिक ईअं ॿिया बि जाम खोड़ सारा हूंदा आहिनि। हाणे असां जेको तव्हांखे मश्क ॾियूं था, उनखे तव्हां मश्क खे हल करे ऐं कमेंट्स में ॿुधायो, तव्हांखे ख़बर पए तव्हांखे इहे जेके ज़मीर मुस्तरिक सम्झ में आया या न आया। मूं पाण खे मारे छॾियो, मूं पाण खे मारे छॾियो। हाणे तव्हां हिन मां ॻोल्हियो ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। मां पाण नथो करे सघां, मां पाण नथो करे सघां, हिन में ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। हुन पाण मूंखे उहा कहाणी ॿुधाई, हुन पाण मूंखे उहा कहाणी ॿुधाई, इन में ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। उहे पाण उन जा ज़िम्मेवार आहिनि, उहे पाण उन जा ज़िम्मेवार आहिनि, इन में ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। सबतुल्ला पाण कयो, सबतुल्ला पाण कयो, इन में ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। हू पाण स्कूल वेंदी, हू पाण स्कूल वेंदी, त इन में ज़मीर मुस्तरिक कहिड़ो आहे। त उमेदु तव्हांखे अॼु जे हिन वीडियो मां ज़मीर मुस्तरिक जे बारे में नॉलेज मिली हूंदी। ऐं नेक्स्ट वीडियो में असां ज़मीर जे ॿिए क़िस्म जे बारे में पढ़ंदासीं ऐं उनखे सिखंदासीं, सम्झंदासीं। अल्लाह हाफ़िज़।